वक़्त जे वार्ताउनि केतिरनि कोटनि खे केरायो ऐं केतिरियूं बादशाहियूं भिड़भाग बणियूं। इहो पतो त असांखे फ़क़्ति उहे आसार ॿुधाइनि था जेके भुरंदे भुरंदे अॼु बि भुरनि पिया। बदीनई टंडियल हयार ज़िले जे दंग ते गुलनि जहिड़ी वसंदी गुलाब लगारी खां उतर तरफ़ तक़रीबन 1.5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूदु अघम कोट जा आसार अॼु बि गुज़री वियल वक़्त जो दास्तान ॿुधाइनि था। तारीख़ ॿुधाए थी त अघम कोट लुहाणे हाकिम राजा अघम लुहाणे पुराण जे किनारे ते तइमीर करायो हो। अघमकोट जंहिंखे मक़ामी माण्हू अघामाणे जे नाले सां बि सॾनि था, उनजो ज़िक्र तारीख़ी किताबनि चच नामे ऐं तोहफ़तुल कराम में बि मिले थो। को ज़मानो हो ही शहर निहायती सरसब्ज़ ऐं शादाब हो। पुराण जी कंधी ते मौजूदु हिन शहर जा रवासी ॿेड़ियुनि वसीले कच्छ जे शहरनि जो सफ़र बि कंदा हुआ। तारीख़ जा ॼाणू ॿुधाइनि था त मिर्ज़ा शाह बेग गुजरात ते काह करण लाइ सखर खां अघमकोट आयो हो। वक़्त जी सितम ज़रेफ़ी उन शहर खे उजाड़े छॾियो। उहो शहर जेको कॾहिं पंहिंजे आब व ताब सां बीठल हो, उहो भुरंदड़ बीड़ो थी वियो। पुराण ढोरोअ सुकीअ माज़ी जो किसो थियो त हीउ इलाइक़ो बि कब्ज़े जी कोडर हेठि अची वियो। हाणे त पुराण ते कब्ज़ा माफ़िया जो मुकमिल कब्ज़ो आहे। उहो इलाइक़ो जिते लहरनि सिवा कुझु न हो, उते स्कूल ऐं ॻोठ जुड़ी चुका, ज़रई ज़मीनूं आबाद थी चुकियूं, जिते अॼु बि फसल पोखिया वञनि था। हीउ आबाद शहर वीरान कीअं बणियो, उन जा पेरा जॾहिं बि खॼनि था त तारीख़ी किताबनि में मिले थो त राजा चच ऐं ब्रह्मणाबाद जे लुहाणे हाकिम राजा अघम जे विच में जंग लॻी। राजा चच खे उन जंग में सोभ नसीब थी ऐं राजा चच राजा अघम लुहाणे जे पुट सरबंद लुहाणे खे पंहिंजी भाइटी जो रिश्तो ॾिनो ऐं ब्रह्मणाबाद जो हाकिम मुक़ररु कयाई। ईअं अघम कोट ते बि राजा सरबंद जी हुकूमत क़ाइमु थी। अघम जी ख़ुशहाली जो सबबु पुराण जो पाणी हो। जॾहिं पुराण में पाणी चढ़ंदो हो त अघम कोट जूं ज़मीनूं सरसब्ज़ हूंदियूं हुयूं ऐं जॾहिं पुराण में पाणी जी खोट थींदी हुई त फसल सुकी सड़ी वेंदा हुआ। मुख़्तलिफ़ रिवायतूं ॿुधाइनि थियूं। हिकु दफ़े सेविस्तान जो मशहूरु सियाह नूरुद्दीन सेविस्तानी सफ़र कंदो अची अघम कोट पहुतो हो। हुनखे हीअ शहर एतिरो वणियो जो वसियत कयाईं त मूंखे मरण खां पोइ अघम कोट में दफ़न कजो। संदसि वफ़ात खां पोइ खेसि वसियत मुताबिक़ अघम कोट खां उभरंदे तरफ़ 3 कोहनि जे मुफ़ासिले ते दफ़न कयो वियो, जिते अॼु बि क़ब्रिस्तान आहे। उहो क़ब्रिस्तान जिनखे नूरुद्दीन पीर जे नाले सां सॾियो वञे थो। अरगोन मुग़ल ऐं अरब आया ऐं हिन ते हुक्मरानी कंदा रहिया। जॾहिं सिंध धरती ते अरबनि कब्ज़ो कयो त हिन ख़ुशहाल शहर ते बि मुस्लमाननि जी हुकूमत क़ाइमु थी ऐं शहर में वॾियूं तइलीमी दरसगाहूं ऐं मदरसा तइमीर कराया विया। मखदूम इस्माइल नाले हिकु इस्लामी आलम उन्हनि जी सार संभाल करणु लॻो। मिर्ज़ा बाक़ी जहिड़े हुक्मरान मखदूम इस्माइल जी ज़मीननि जूं ढलूं माफ़ कयूं हुयूं। कुझु ॾंद कथाउनि मूजिबि मशहूरु दरवेश वतायो फ़क़ीर बि हिते जो रवासी हो ऐं मशहूरु पहाको त कंदा अघम कोट जा माण्हू भरींदासूं आऊं ऐं अमां बि वताए फ़क़ीर सां मनसूब कयो वियो आहे। कुझु माण्हुनि चवाणी त हीउ शहर ज़िलज़िले जे करे तबाह थियो ऐं कुझु माण्हुनि मूजिबि हिन शहर खे धारियुनि हमले आवरण ॿार ई साड़े छॾियो। चवण वारा त इहो बि चवनि था त सिंध में कंहिं बि ज़ुल्म ते मथो पिटे घोड़ाड़े घोड़ा करण जो रिवाज बि हितां पियो। चवंदा आहिनि त जॾहिं धारियुनि हमलावरनि हमिलो कयो त शहर में चौकी ॾींदड़ सिपाहियुनि उन लश्कर खे ॾिसी घोड़ाड़े घोड़ा करणु शुरू कयो।
ईअं ई अॼु ताईं कंहिं बि ज़ुल्म ते औरतूं या मर्द मथो पिटे घोड़ाड़े घोड़ा चवंदा आहिनि। ही तारीख़ी माॻ जेको तक़रीबन 400 एकड़नि ते मुश्तमिल हो, हाणे सिर्फ़ु 25 खां 30 एकड़नि ते अची पहुतो आहे। ताज़ो ई आगमकोट जूं कुझु दरगाहूं ऐं 74 एकड़ ज़मीन औकाफ़ खाते हवाले कई वई। आगमकोट में हिकु दरगाह बीबी माहम, जेका इमाम मूसा काज़म जी न्याणी सां बि मनसूब कई वेंदी आहे। औकाफ़ खाते उनखे वॾो करे ठाराइण लाइ खोटाई शुरू कई हुई, पर मक़ामी माण्हुनि उन ते एतिराज़ु कयो ऐं कमु बंदि कराए छॾियो। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त औकाफ़ खाते वारा असांजे वॾड़नि जूं क़बरूं मिसमार करे उते मक़बरो ठाराए रहिया आहिनि, जॾहिं त औकाफ़ खाते वारा चवनि था त असां कंहिंजूं बि क़बरूं मिसमार न कंदासीं, सिर्फ़ु मक़बरो ठाहींदासीं। हाणे त हीउ मसइलो हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में बि हले पियो। तारीख़ी माॻ आगमकोट में केतिरा ई आलम ऐं दरवेश दफ़न थियल आहिनि, जिन में मखदूम इस्माइल, शाह अब्दुल मजीद, सैयद अबन शाह बुखारी ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन माॻ जूं केतिरियूं ज़मीनूं कब्ज़े जी कोडर हेठि अची चुकियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तारीख़ी माॻ तां कब्ज़ा ख़तमु कराया वञनि। हिन तारीख़ी माॻ खे वधीक भुरण खां बचायो वञे।